एक्सरे रूम आहे। एक्सरे रूम खे तव्हां ॾिसो त ईअं तालो लॻो पियो आहे ऐं मूंखे लॻे थो त हिते हे जेको आहे तो कई सालनि खां वठी त मुंहिंजे कॉलम खुलियो ई कोन्हे। हे हेॾो सारो जारो लॻो पियो आहे। हे एक्सरे जो माना जेको आहे तो जेको रूम आहे एक्सरे माना बंदि लॻो पियो आहे। हीअ जेके एक्सरे मशीन जी दरी आहे तव्हां ॾिसो त दरीअ खे हे तव्हांखे नाज़रीन मां ॾेखारियां त जारो लॻो पियो आहे त तव्हां ईअं सम्झंदव त हीअ जेका तो दरी आहे केतिरे अरसे खां वठी खुली न हूंदी। त हीअ एक्सरे रूम आहे। एक्सरे जो अंदरि जेको आहे तो तव्हांखे प्लांट नज़र अचे थो पियो, लखनि जो तक़रीबन करोड़ जो प्लांट आहे लॻल ऐं उहो ईअं माना जेको आहे बेध्यानी लापरवाही सबबु उनजी न सफ़ाई थी थिए, न वरी को खुले थो, न अंदरि का निगहदाश्त थी थिए। हलण त परे जी ॻाल्हि आहे ऐं हीअ हिनखे तालो लॻो पियो आहे। कोई बि डॉक्टर माना कोन्हे को। हे जेको आहे तो ॾिसो तव्हांखे दरियुनि जी सफ़ाई तव्हांखे नज़र ईंदी। हे एक्सरे रूम जेको आहे मदे जी हॉस्पिटल जो उन जी हालत आहे ऐं हे तव्हांखे जारो परे खां नज़र ईंदो। जारे तां इन जो मतिलबु इहो आहे त हिन जी का सफ़ाई न आहे। हीअ जेको आहे हॉस्पिटल जेका मरीज़नि जे लाइ जेको हे सिहत ॾींदा, हे पाण जेको आहे गंदगीअ तां भरी पई आहे। तव्हां ॾिसो हे जारे तां वकोड़ी पई आहे। हे मोटर आहे जेको गंदगीअ तां भरियो पियो आहे। हे जेको हाल छा आहे मां छा था चओ भाऊ? डॉक्टर त को आहे कोन, माण्हू ॾेखारे थकी पिया वीचारा मोटिया अचनि थियूं। डॉक्टर आहे कोन, चवंदा नंढा डॉक्टर आहे, डॉक्टर हो आयो कोन्हे को अञा ताईं। अधु कलाक खनि थियो आहे जो आया आहियूं, डॉक्टर कोन्हे। खुराक लाइ आया हूँ, डॉक्टर कोन्हे को। हाणे आया हूँ चङी झट थी त कलाक खनि। हा ॾेखारे आया त हिन पटी कई, हिन जा लॻंदो थेली बि त ॾाढो आहे। हिते को डॉक्टर कोन्हे के वियासीं, चई डॉक्टर ॾंदनि जो आहे, हो डॉक्टर कोन आयो आहे अञा ताईं। जी जी सर असां मामन सादिक वेठो आहे। फीमेल अधी असांजी ॾिसे थी। फीमेल केरु आहे? डॉक्टराणी आहे बाबा, डॉक्टर स्टाफ नर्स आहे। डॉक्टराणी आहे न बाबा? स्टाफ नर्स आहे न, डॉक्टराणी बाबा ॼाण त आहे न यार। अच्छा उन खां पोइ क्वालीफाई आदि असांजी कन जेको डॉक्टर सादिक आहे हा उहो डॉक्टर आहे, टेक्नीशियन आहे बाबा। जी नाज़रीन ॾिसो हीअ जेको आहे डेंटल टेक्नीशियन जेको अस्पताल में आयल मरीज़नि खे मेडिसिन एडवाइस थो करे, जेको सरासर नाजाइज़ इहा ज़ुल्म आहे। बोर्ड ते जेको आहे तो जारो लॻो पियो आहे। ईअं थो लॻे त महीननि खां वठी हिन जी का सफ़ाई न आहे थियल, को हथु हणण जे लाइ तयारु न आहिनि। शइ खे ऐं पंहिंजो जेको हुननि जो प्रोफेशनल कमु आहे उहो कमु करण जे लाइ उहो तयारु न आहिनि। बाक़ी जेको आहे उहो डॉक्टर बणिजण जे लाइ त हर हिकु माण्हू चाहे थो भई त मां जेकर डॉक्टर थियां, अलाह उन्हनि खे डॉक्टर करे। पर असांजो मुतालबो इहो ई आहे त जेको बि कमु आहे जंहिं माण्हू जो उहो पंहिंजो प्रोफेशनल कमु करे। वितर बीमारियुनि में जकड़िजी विया आहिनि ग़लति क़िस्म जे डॉक्टरनि ऐं ग़लति क़िस्म जे दवाउनि जे करे। असां चाहियूं था पिया त सही तरीक़े सां ऐं सही डॉक्टर मुहैया कया वञनि अस्पताल में, तव्हां त आयल मरीज़नि खे सही चेकअप थी सघे ऐं सही ट्रीटमेंट ऐं सही दवा मिली सघे। मुसलसल दान कुकनि बावजूद बि गवर्नमेंट अस्पताल मदईअ में कोई बि डॉक्टर न मिली सघियो आहे। सेहत खातो अगू निंड सुतल आहे। डायरेक्टर ऑफ हेल्थ ताज़ो विज़िट कई, उन जी विज़िट खां पोइ बि काई अस्पताल में तब्दीली न आहे ऐं डायरेक्टर ऑफ हेल्थ जे विज़िट बि को बूटो न ॿारियो। मदई जे शहर वासियुनि जो चवणु आहे त गवर्नमेंट अस्पताल मदई खे फिलफोर PPH या ISS में कन्वर्ट कयो वञे, उन्हनि में खे इहा हॉस्पिटल हैंडओवर कई वञे तां त अस्पताल में कुझु सुधारो अची सघे। बेसूरत दीगर अस्पताल बहितर तबाह ऐं बर्बाद थी वेंदी। इन करे मदई जे शहर वासियुनि जी पुरज़ोर अपील आहे गवर्नमेंट ऑफ सिंध के, सेहत खाते के, चूंडियल नुमाइंदनि के त खुदारा माना हिन अस्पताल जी तरफ़ ख़ुसूसी तवज्जो ॾेई ISS ऐं PPH जे अमलदारनि सां डायलॉग कयो वञे ऐं उन्हनि खे इन तरफ़ आमादा कयो वञे त अहिड़े क़िस्म जा उपाउ वरिता वञनि त हीअ अस्पताल जेका आहे उहा फौरी तौर ते उन्हनि जे हैंडओवर थिए तां त हिते शहरनि खे कुझु न कुझु सर्विस मिली सघे। अॼु जुमे जो ॾींहुं आहे, 11 बजे टाइम थो थिए त मां ॾिठो त 200 खां वधीक पेशेंट एंट्री थी चुका हुआ, पर कोई बि डॉक्टर कोन हो। जॾहिं मालूमात वरिती त आख़िर जेके एतिरा सारा पेशेंट आया आहिनि त उन्हनि खे डील केरु थो करे त ख़बर पई त हितां जो जेको डेंटल टेक्नीशियन आहे उहो तो पेशेंट जेको आहे तो इंतिहाई अफ़सोसनाक ऐं ॾुखाइती सूरत हाल आहे। मदई जी जा शहरी आसपास जा हज़ारे माण्हू जेके आहिनि उहे लावारिस बणिया पिया आहिनि, उन्हनि जो प्रॉपर ऐं सही इलाजु नथो थिए। सही प्रॉपर इलाज जे लाइ अस्पताल में का बि सहूलियत मौजूदु न आहे ऐं मुसलसल दाउन ऐं कूकुनि बावजूदु
को भी खड़तेल नथो निकिरे। सिहत खातो अंधो ऐं गूंगो ऐं ॿोड़ो लॻो पियो आहे। असांजा चूंडियल नुमाइंदा बि जेके आहिनि अंधा ॿोड़ा गूंगा लॻा पिया आहिनि, जो को बि मदई जी शहरनि जो ही आवाज़ु जेको आहे उहो नथो ॿुधे ऐं इन आवाज़ खे संजीदगीअ सां को गौर करण जे लाइ बि तयारु न आहे।